أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال لا يأتيكما طعام ترزقانه إلا نبأتكما بتأويله قبل أن يأتيكما ذلكما مما علمني ربي إني تركت ملة قوم لا يؤمنون بالله وهم بالآخرة هم كافرون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته. ये जेका आयत हुई सूरह यूसुफ जी 37 नंबर आयत हुई. हाणे सूरह यूसुफ जी 37 नंबर आयत खां वठी वेंदे 38, 39, 40 ऐं 41 ऐं कुझु पार्ट 42 इहे जेके आयात आहिनि यूसुफ अलैहिस्सलाम मुखातिब आहे पंहिंजा जेके जवान साथी हुयसि, जेल जा क़ैदी हुयसि, उन्हनि सां मुखातिब आहे. इन खां पहिरियां वारी आयात में जेके जवान हुया उहे जेल में जॾहिं ॾिठो यूसुफ अलैहिस्सलाम खे, उन्हनि खे चवंदो तूं असांखे मुहसिनीन मां थो लॻी ऐं असांखे असांजे जेके परेशान ख़्यालात आहिनि, परेशान ख़्वाब आहे, इहो असांखे घड़ी घड़ी अची रहियो आहे. इन जी असांखे मतिलबु ॿुधाए ऐं तूं जेको असांखे लॻी थो त तूं मुहसिनीन में आहे ऐं इन जो असांखे तूं मतिलबु ॿुधाए. त हाणे यूसुफ अलैहिस्सलाम पहिरियां, इन खां पहिरियां जेतिरी बि सूरह हली चुकी आहे त यूसुफ अलैहिस्सलाम जी जेका गुफ़्तगू आहे उहा कंहिंसां बि न आहे, सिर्फ़ु अल्लाह सुब्हानहु व तआला सां आहे. हुनजे भाइरनि जेको उन्हनि सां कयो, मिनिस्टर जेको कयो, मिनिस्टर जी ज़ाल जेका बि गुफ़्तगू थी आहे उहा यूसुफ अलैहिस्सलाम जे बारे में थी आहे, उन सां कंहिं ॻाल्हायो आहे. पर यूसुफ अलैहिस्सलाम जेको ॻाल्हायो आहे उहो सिर्फ़ु अल्लाह सुब्हानहु व तआला सां ॻाल्हायो आहे. हे फस्ट टाइम आहे जेको यूसुफ अलैहिस्सलाम एतिरी गुफ़्तगू करे थो पंहिंजे जेल मेट सां, हुन सां जेल जा जेके ॿ क़ैदी आहिनि. अच्छा, हिन आयत में प्रीवियस आया में अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो त ॿ जवान, ईअं नथो चए त ॿ क्रिमिनल. अल्लाह सुब्हानहु व तआला ईअं नथो ॿुधाए असांखे त क्रिमिनल. जीअं त असां ॾिसंदा आहियूं मिसाल जे तौर ते पुलिस वारा वञनि था ऐं क़ैदीस खे वठी था वञनि, हुनजे हथकड़ी ॿधल अथनि या छा, त असांजे ज़हन में यकदमि छा ईंदो आहे त इन्हनि को गुनाह कयो हूंदो, इन्हनि खे ईअं न करणु घुरिजे आहे, या इहे क्रिमिनल आहिनि, इन्हनि खे वाक़ई में सज़ा मिले, यकदमि इहे ख़्यालात ईंदा आहिनि. मिसाल जे तौर ते हाणे हिते यूसुफ अलैहिस्सलाम बि हिननि सां गॾु आहे ऐं उहे ॿ जवान बि आहिनि. त कोई अगरि टियों माण्हू ॿाहिरि ॾिसंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे जेल में जवान ई वेंदा आहिनि, ओल्ड एज वारा घटि ई वेंदा आहिनि. त उनखे कोई ॾिसंदो त उहो इहो ई सोचींदो त इहे क्रिमिनल आहिनि, इन को न को जुर्म कयो आहे. त हिते अल्लाह ताला असांखे ॿुधाए थो त असां एतिरा जजमेंटल न थियूं कंहिंखे ॾिसी करे. असां जॾहिं बि कंहिंखे ॾिसूं असां इहो अज़्यूम न कयूं या इहो पंहिंजे ज़हन में न आणियूं त इहो ख़राबु ई हूंदो, जेसिताईं कि असांखे का कंफर्मेशन न हुजे. हिते जीअं यूसुफ अलैहिस्सलाम बेक़सूर हुयो पर उहे जेल में हुया ऐं उनजा जेके ॿ जेल मेट हुया, ॿ जवान हुया, उन्हनि खे बि अल्लाह ताला चए थो त ॿ जवान, ईअं नथो चए त उहे क्रिमिनल आहिनि. अल्लाहु आलम त उन्हनि छा कयो. अच्छा, त हाणे हिन आयत में यूसुफ अलैहिस्सलाम मुखातिब आहे पंहिंजे उन्हनि जवाननि सां, उन्हनि खे ॿुधाए थो त तव्हां जेके शयूं ॾिठियूं आहिनि उहो छा ॾिठो आहे. सभ खां पहिरियां जेका गुफ़्तगू करे थो, डायरेक्ट उन्हनि खे नथो ॿुधाए त इन जी माना छा आहे जेको तव्हां ॾिठो आहे, पर उन खां पहिरियां हिकिड़ो अल्लाह जी दावत थो ॾिए उन्हनि खे. उहा दावा कीअं थो ॾिए, केतिरी देरि में थो ॾिए ऐं उहो दावत में छा थो ॾिए, छा थो ॿुधाए उन्हनि खे. चए थो क़ाल यातीकुमा तआमुन तुरज़क़ानिही, चए थो तव्हां वटि जेको, तव्हां ॿिन्हिनि वटि जेको खाधो ईंदो, जेको ताम ईंदो, मतिलबु कुझु खाधो, ईअं नथो चए त चांवर मानी या न पर्टिकुलर नथो चइनि, तव्हां वटि जेको कुझु खाधो ईंदो उन जे पहुचण खां अॻु में मां तव्हांखे तव्हांजो जेको मसइलो तव्हां ॿुधायो था, मां उन जी जेका माना आहे उहा तव्हांखे ॿुधाए छॾींदुमि. त हाणे तआमुन तुरज़क़ानिही, तआम मतिलबु कुझु खाधो आहे. त यूसुफ अलैहिस्सलाम चवनि थो तव्हांजो खाधो, पंहिंजे खाधे खे उन में इन्वॉल्व नथो करे, मुंहिंजो खाधो नथो चए, चए थो तव्हां ॿिन्हिनि जो जेको खाधो ईंदो ऐं उन जे पहुचण खां अॻु में मां तव्हांखे जेको आहे पंहिंजी जेको तव्हां जेको चओ था उन जी मां तव्हांखे उन्हनि जी माना ॿुधाए छॾींदुमि. तुरज़क़ानिही, ताम त चवंदा आहिनि खाधे खे, तुरज़क़ानी मतिलबु रिज़्क़ जेको आहे, रिज़्क़ खे जेके प्रोवाइड कयो वञे, जेको ॾिनो वञे, तुरज़क़ानी अगरि जेको रिज़्क़ ॾिनो वञे उनखे चवंदासीं असां तुरज़क़ानिही. अच्छा, ईअं छो थो चए यूसुफ अलैहिस्सलाम तुरज़क़ानी, जेको तव्हांखे प्रोवाइड कयो वेंदो. ईअं नथो चइनि त तव्हांखे जेलर खणी ईंदो या तव्हांखे को गार्ड खणी ईंदो या तव्हां जेको पंहिंजो माण्हू खणी ईंदो, पर ईअं चइनि थो तव्हांखे जेको प्रोवाइड कयो वेंदो, जेको तव्हांखे ॾिनो वेंदो, रिज़्क़ जेको तव्हांखे ताम ॾिनो वेंदो उन जे अचण खां अॻु में. त इन में बि हिकिड़ो मैसेज रखियलु आहे
त यूसुफ अलैहिस्सलाम हाणे सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त उहे जेके ॿ जवान हुया उहे मुशरिक हुया, उहे मुस्लमान न हुया, उन्हनि खे अल्लाह सुब्हानो व तआला जी तारीफ़ या रब जी मालूम उनखे का बि शइ न हुई। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम पहिरियां उन्हनि खे इनडायरेक्ट वे में ॿुधाए थो त तव्हां वटि जेको रिज़्क़ अचे थो उहो रिज़्क़ जेको प्रोवाइडर आहे, जेको ॾियण वारो आहे, उहो केरु आहे, उहो कीअं थो ॿुधाइनि जेको इहो रिज़्क़ आहे इहो कुक नथो पचाए, जेको खणी थो अचे उहो प्रोवाइड नथो करे, जेको पचाए थो उहो नथो ॾिए, उनखे सामान मिले थो, कणिक मिले थी, अटो मिले थो, उनखां पोइ उहो पचाए थो। ऐं जेको शॉप ते आहे उनखे फार्मर खणी थो अचे, ज़मीन ते फार्म करे थो शॉप वारो, पोइ थो सेल करे। ऐं जेको फार्मर आहे जेको हर हलाए थो, ज़मीन ते हर हलाए थो, उहो जेको आहे उहो पाणी जेको आहे कढां थो आणे। त अल्लाह सुब्हानो व तआला छा थो फरमाए ॿी जॻह ते अल्लाह ताला फरमाए थो फल यंज़ुरिल इंसानु इला तआमिही, त इंसान खे घुरिजे त पंहिंजी जेको ताम अथनि, पंहिंजो जेको खाधो आहे उन ते नज़र कनि, उन ते गौर कनि ऐं नज़र कनि, जेको ताम आहे उन ते नज़र कनि। अना सबबना अल माअ सब्बा सुम्मा शक़क़ना अल अर्द शक़्क़ा फंबतना फीहा हब्बा व इनबा व क़दबा व ज़ैतूना व नखला व हदाइक गुलबा व फाकिहतन अब्बा मताअन लकुम वलिअनआमिकुम। त अल्लाह सुब्हानो व तआला चए थो माण्हू खे घुरिजे, इंसाननि खे घुरिजे त पंहिंजे खाधे ते नज़र कनि, खाधे ते नज़र करे त उन्हनि खे पाणी, उन्हनि जो पाणी जेको आसमान तां अचे थो उहो कीअं थो अचे, ऐं उन में जेको आहे असां अल्लाह ताला फरमाए थो असां कीअं ज़मीन खे फाड़ियूं था, कीअं ज़मीन खे खोलियूं था, कीअं उन में ॿिज पोखियूं था, ऐं उहो ॿिज जेको आहे कीअं ज़मीन खे फाड़े ॿाहिरि थो निकिरे, कीअं उन मां फ्रूट निकिरनि था, कीअं मेवा निकिरनि था, ऐं उन में कीअं ग्रीनरी जेका ग्रास आहे गाह उहो निकिरे थो, ऐं उन में कहिड़े क़िस्म जी शयूं आहिनि जेके ग्रेप्स आहिनि उहे अंगूर निकिरनि था, इन भाऊ तरकारी ऐं जेके ज़ैतून आहे उहे निकिरनि था, ऐं उनखां पोइ जेके आहिनि डेट पाम ट्रीज़ जेके खजी जा वण आहिनि उहे निकिरनि था, पोइ ग्रीनरी फील्ड्स निकिरनि थियूं। इन्हनि शयुनि ते नज़र करे इहो सभु केरु थो प्रोवाइड करे, अल्लाह सुब्हानो व तआला थो ॾिए। अगरि अल्लाह ताला ज़मीन न ॾिए हा त इहे शयूं न निकिरनि हा, अल्लाह ताला पाणी न लाया मथां नाज़िल न फ़रमाया त इहे शयूं न निकिरनि हा, त पोइ अल्लाह सुब्हानो ताला चए थो इहे सभु शयूं मां छो थो कयां, इहे छाजे करे, त जीअं तव्हां बि खाओ ऐं तव्हांजा मवेशी बि खाइनि। जीअं मिसाल जे तौर ते कोई माण्हू सब्ज़ी 3-4 ॾींहं हुनखे सब्ज़ी ॾिनी वेंदी आहे, चवंदा सब्ज़ी खाई खाई मां बोर थी वियो आहे, हाणे मूंखे गोश्त ॾियो या मच्छी ॾियो या कुझु मुर्गी ॾियो, ॿी का शइ ॾियो। त अल्लाह ताला चए थो जीअं इन्हनि मां तव्हां बि खाओ ऐं तव्हांजा मवेशी बि खाइनि। त मवेशी खे जेका बि फीड मिले थी इहे सभु अल्लाह जे तरफ़ां आहे, जेको असांखे रिज़्क़ मिले थो उहो अल्लाह ताला चए थो मुंहिंजे तरफ़ां आहे। जीअं इलाही माण्हू हूंदा आहिनि त अल्लाह जो शुकुरु कयो, अल्लाह जा ग्रेटफुल थियो, अल्लाह जा थैंकफुल थियो, चवंदो मां कहिड़ी शइ ते शुकुरु कयां, सिर्फ़ु पंहिंजो खाधो ॾिसी उन ते सिर्फ़ु गौर वीचार कयो त अल्लाह ताला चए थो पंहिंजे खाधे ते नज़र विझो, उनखां पोइ सोचो त इहो केरु थो प्रोवाइड करे। त असांखे इहा शइ सम्झणु घुरिजे त हिन में यूसुफ अलैहिस्सलाम इनडायरेक्ट वे में उन्हनि खे ॿुधाए थो त तुर ज़कानी इहे तव्हांखे जेल वारा नथा ॾियनि, इहो कुक नथो पचाए, इहो जेको आहे तव्हांजो को मिट माइट नथो खणी अचे, इहो रिज़्क़ जेको तव्हां वटि खाधो तव्हां प्रोवाइड थींदो इहो सॼो अल्लाह जे तरफ़ां आहे, ऐं अल्लाह सुब्हानो व तआला इहा शइ प्रोवाइड कंदो। अच्छा, उनखां पोइ चवनि थो त इहो जेको सॼो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ज़ालिकुमा मिम्मा अल्लमनी रब्बी, इहो स्पेशल, इहो हिकिड़ो स्पेशल इल्मु आहे जेको अल्लाह ताला जी तरफ़ां मूंखे मिलियल आहे। अल्लमनी मुंहिंजे मालिक, मुंहिंजे रब मूंखे ॾिनो आहे। हाणे हिते इन्हनि खे यूसुफ अलैहिस्सलाम इंट्रोड्यूस थो करे रब जे पंहिंजे अल्लाह जो जेको नालो आहे उहो इंट्रोड्यूस थो करे। उनखां पहिरियां उन्हनि खे उन दौर जा माण्हू उन छा चवंदा, रब चवंदा, पंहिंजे मालिक खे, पंहिंजे मास्टर खे रब चवंदा। पर हिते यूसुफ अलैहिस्सलाम चवनि थो ज़ालिकुमा मिम्मा अल्लमनी रब्बी, मूंखे पंहिंजे जेको रब आहे उन जी तरफ़ां इहो स्पेशल इल्मु आहे, इहो उन मूंखे इहो स्पेशल इल्मु ॾिनो आहे, छाजे करे जो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि जेका शइ तव्हां मूंखे ॿुधाई आहे। उनखां पोइ चए थो इन्नी तरक़्तु मिल्लत क़ौमिन ला युमिनून बिल्लाहि वहुम बिल आख़िरति हुम काफ़िरून, ऐं मां उन्हनि जो जेको मज़हब आहे उन्हनि माण्हुनि जो मज़हब छॾे ॾिनो आहे। कहिड़नि माण्हुनि जो मज़हब छॾे ॾिनो आहे, इन में को बि शक न आहे, यकीनी तौरु आहे, इन में का बि डाउट कोन्हे त मां उन्हनि माण्हुनि जो मज़हब छॾे ॾिनो आहे जेके माण्हू अल्लाह ते बिलीव, अल्लाह ते यकीन था रखनि। हाणे हिते फस्ट टाइम यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह यूज़ कयो उन्हनि जवाननि सां जेके अल्लाह ते बिलीव नथा कनि, ऐं ॿियो जेके आख़िरत जा इनकारी आहिनि, जेके आख़िरत ते यकीन नथा रखनि।
हाणे हिते 2 शयूं यूसुफ अलैहिस्सलाम खे ॿुधाईं। सभ खां पहिरियां चयईं त मां उन्हनि माण्हुनि जो रिलीजन मज़हब छॾे ॾिनो आहे। कहिड़ा 2 माण्हू आहिनि? हिकिड़ा उहे जेके अलाह ते यकीन नथा रखनि ऐं अलाह ते यकीन त नथा रखनि पर आख़िरत ते बि यकीन नथा रखनि। हाणे उन दौर जा इजिप्शियन जेके हुया, मिस्र जा माण्हू हुया, उहे आख़िरत ते यकीन रखंदा ऐं उन्हनि जा फॉल्स गॉड्स बि हूंदा, उन्हनि बुत बि हूंदा, उन्हनि खे बि पूजींदा। त हिते उहे जेके आहिनि आख़िरत ते कीअं यकीन रखंदा, उहे जॾहिं बि मरंदा त उहे पंहिंजी डेड बॉडी खे पूरींदा, उहे डेड बॉडी खे उन्हनि जा माण्हू पूरींदा त उन सां गॾु उनजी जेका माण्हुनि जी दौलत हूंदी, जेका बि सोन हूंदो, का बि शइ हूंदी, उन सां गॾु पूरींदा। उन्हनि जो छा रीज़न हूंदो त नेक्स्ट लाइफ में आफ्टर आख़िरत में इहो जॾहिं उथंदो त इहा दौलत इनखे मिलंदी। एतिरे ताईं त कुझु एतिरो बि हुयो त पंहिंजी जेके उन्हनि ॿिलियूं हूंदियूं उन्हनि खे बि गॾु पूरींदा त इहे बि असां सां गॾु उथंदियूं ऐं इहे असांखे उन वक़्तु छॾाईंदियूं। त उन्हनि खे आख़िरत ते यकीन हुयो। पर यूसुफ अलैहिस्सलाम हिते चए थो त मां उन्हनि माण्हुनि जो मज़हब छॾे ॾिनो। कहिड़नि माण्हुनि जो? हिकिड़ो त मिनिस्टर हुयो, मिनिस्टर जी ज़ाल हुई ऐं उनजी सहेलियूं हुयूं। इन्हनि माण्हुनि खे छॾे ॾिनईं। सभ खां पहिरियां उन्हनि खे ॿुधाईं त मां जेको हिते आयो आहियां, मां पंहिंजी मर्ज़ी सां आयो आहियां, मां कंहिं सज़ा में न आयो आहियां, मुंहिंजी पंहिंजी मर्ज़ी हुई, मां रब खां दुआ घुरी इन करे हिते आयो आहियां। ऐं मां उन्हनि माण्हुनि जो जेको रिलीजन आहे, कंहिं हिकिड़े खे स्पेसिफिक न कयईं, ईअं न चई त मिनिस्टर, ईअं न चई त मिनिस्टर जी ज़ाल, पाण का बि हिकिड़ी स्पेसिफिक शइ न ॿुधाई। जनरली हुननि खे चयईं त मां जेको आहे उन्हनि माण्हुनि जो मज़हब छॾे ॾिनो आहे जेके अलाह ते यकीन नथा रखनि ऐं जेके आख़िरत जा इनकारी, जेके आख़िरत ते इनकार था कनि। हाणे अगरि हो माण्हू आख़िरत ते यकीन रखनि था ऐं हुननि वटि फॉल्स गॉड्स हुया त पोइ यूसुफ अलैहिस्सलाम ईअं छो थो चए? त इहो इन करे चए थो त अलाह सुब्हानो व तआला हिकिड़ी जॻह ते चए थो त सो तव्हां उन शख़्स खे ॾिनो, तव्हां उन शख़्स खे ॾिसो जंहिं पंहिंजो इलाह पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिश खे ठाहियो आहे। उन माण्हुनि खे ॾिसो जंहिं पंहिंजे इलाह, पंहिंजे अलाह पंहिंजे ख़्वाहिश नफ़सानी खे ठाहियो आहे। ख़्वाहिश नफ़सानी मतिलबु मिनिस्टर खे पंहिंजी ख़्वाहिश नफ़सानी छा हुई? उनजो रेपुटेशन। ऐं उनजी ज़ाल खे पंहिंजी ख़्वाहिश नफ़सानी छा हुई? उनजी पंहिंजी अंदरि जी डिज़ायर हुई। त अलाह ताला फरमाए थो जेको उन्हनि खे उन्हनि छा ठाहियो आहे? पंहिंजो इलाह ठाहियो आहे, पंहिंजो अलाह ठाहियो आहे। त जेके बि शयूं असां कयूं था ऐं उहे अलाह जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ु आहे त असां पंहिंजी नफ़सानी ख़्वाहिश, असांजी जेका अंदरि जी ख़्वाहिश आहे, असां उनखे पंहिंजो अलाह ठाहियो आहे। अलाह ताला चए थो त उन्हनि खे ॾिसो, उहे ॾिसो जंहिं पंहिंजे नफ़्स खे, पंहिंजे अंदरि खे, नफ़सानी ख़्वाहिशुनि खे पंहिंजो इलाह ठाहियो आहे। त हिते यूसुफ अलैहिस्सलाम जेका आहे इहा ई शइ रेफर थो करे त उहे जेके आहिनि आख़िरत जा बि इनकारी आहिनि, जेके पंहिंजे नफ़्स खे ठाहिनि था अलाह, ऐं उहे अलाह जा बि इनकारी आहिनि, उहे अलाह खे बि नथा मञनि ऐं आख़िरत खे बि नथा मञनि, जेके पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिश जे गॾु आहिनि, जेके अलाह जे अहकामनि खां परे आहिनि। त इनडायरेक्ट वे में यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे दावत थो ॾिए, पहिरियां इंट्रोड्यूस थो करे त अलाह सुब्हानो व तआला केरु आहे ऐं मूंखे जेका इहा इल्मु आहे, जेको तालीम आहे, मां तव्हांखे यकीन सां कीअं थो चई सघां त इहो इल्मु जेको आहे मुंहिंजे रब मूंखे ॾिनो आहे ऐं इहा शइ जेका मूं वटि आहे इहा मुंहिंजी न आहे, इहा तालीम जेको बि इल्मु आहे इहो मुंहिंजे रब जी तरफ़ां आहे। हिते यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजो शुक्रगुज़ार हुजण जो हिकिड़ो सबूत थो ॾिए त अहिड़ी हालत में पहिरियां किथे हुया? खूह में हुया। उहा बि हिकिड़ी जॻह हुई, तमामु ख़राबु जॻह हुई, खूह जे बि डार्क हिसे में। हाणे जेल में, उहा जेल बि तमामु ख़राबु हिसे में, पर जेल में बि यूसुफ अलैहिस्सलाम अलाह जी दावत था ॾियनि। त इन मां असांखे छा थो साबित थिए त तकलीफ़ूं हर इंसान खे अचनि थियूं। हाणे इहा सूरह यूसुफ अलाह सुब्हानो व तआला उन वक़्तु कंहिंखे ॿुधाए रहिया हुया? रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे। त इहो ज़िक्र कयोसीं त जॾहिं उन वक़्तु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन साल में आमुल हुज़न चयो वेंदो आहे त ॾुख वारो साल हुयो, जंहिंमें अलाह ताला इहा सूरह यूसुफ नाज़िल फरमाई रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे आयात जॾहिं वही नाज़िल थींदी त उहे जेसिताईं चवनि न तेसिताईं उनजा कन न ॿुधंदा, तेसिताईं उनखे कीअं ख़बर पवंदी? जॾहिं उहे दिलि ते वही नाज़िल थींदी, उहे चवंदा त पोइ उनखे ख़बर पवंदी। हाणे त असांखे सूरह यूसुफ कंप्लीट हिकिड़ी गॾु आहे, असां हिकु दफ़े में पढ़ी था वञूं, पर उन वक़्त में जेके मोमिन हुया ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ॿिया ॿुधण वारा जेका ऑडियंस हुया, उन मां ईसाई बि हुया, यहूदी बि हुया, छो जो उन्हनि जे किताबनि में इहा स्टोरी आहे, पर ॿिए नमूने। पर असांजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला जेका इहा स्टोरी ॾिनी आहे उहा क़यामत ताईं कंहिंखे बि न ॾिनी वई आहे ऐं उन मां जेका हिदायत आहे उहा कंहिंखे बि न ॾिनी वई आहे। त इन मां इहा शइ असांखे अलाह ताला ॿुधाए थो
त केतिरी तकलीफ़ हुजे पर अलाह जो जेको रहमत आहे या अलाह जी जेका शइ आहे उहा नाहे छॾणी। हाणे हिते जेल में हुया पर हिते बि अलाह सुभाणे व ताला जी तारीफ़ था कनि, अलाह सुभाणे व ताला जी दावत था ॾियनि माण्हुनि खे, कहिड़नि माण्हुनि खे जेके बिल्कुलु मुशरिक आहिनि ऐं उन्हनि खे छा था ॿुधाइनि, अलाह जी तारीफ़ था ॿुधाइनि ऐं जेका चवंदा मूं वटि जेका शइ आहे इहा बि मुंहिंजे रब जे तरफ़ां आहे, इन में मुंहिंजी का बि वॾाई कोन्हे। ऐं उते इन मां शुक्रगुज़ारी ज़ाहिर थी थिए त जेल में बि अलाह जी दावत था ॾियनि। त असांखे बि घुरिजे त जहिड़ी बि तकलीफ़ में हुजऊं त असां बि अलाह जी तारीफ़ कयूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसानु आहे उदास थींदो आहे, इंसान खे अलाह सुभाणे ताला ईअं ठाहियो आहे, अलाह ताला चए थो इंसानु कमज़ोर आहे, त असां कमज़ोर आहियूं। इंसाननि खे हिकिड़ी ॾुख को थींदो आहे या का बि परेशानी थींदी आहे त इहा हिकिड़ी नेचुरल ॻाल्हि आहे त असां जल्दी में नाउमीद थी वेंदा आहियूं। पर अलाह ताला फरमाए थो त मुंहिंजी रहमत खां नाउमीद न थियो। जॾहिं बि तकलीफ़ अचे कुझु बि थिए त अलाह जी रहमत मां नाउमीद न थियणु घुरिजे। त इहा ई शइ अलाह ताला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॿुधाइनि था, उन वक़्तु जेके मोमिन आहे उन्हनि खे बि, ऐं इहा ई शइ असांखे ॿुधाइनि था। अलाह ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।